ही कुम ईरान में रात खां वठी सॼी राति बरसाति बि हली आहे ऐं हल्की फुल्की बर्फ़बारी बि थी रही आहे। मौसम ॾाढो थधो थी वियो आहे, सीउ बि घणो थी वियो आहे। सॼी राति बारिश हली आहे ऐं हल्की फुल्की बर्फ़बारी बि थी रही आहे। ही असांजी यूनिवर्सिटी जी छत आहे जिथे तालिबे इल्म कपिड़ा वग़ैरह सुकाईंदा आहिनि। सॼी राति मींहुं हलियो आहे। ही गरम पाणी आहे जेको स्टूडेंट्स चांहि पीअण जो शौक़ीन हूंदो आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां हितां गरम पाणी खणंदो आहे ऐं चांहि ठाहींदो आहे। अस्सलामु अलैकुम दोस्तो, उम्मीद त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो सिंधी भाउ हिशाम काज़मी जेको ईरान कुम आयल आहियां हिते पढ़ण जे लाइ, ऐं उम्मीद त तव्हां पंहिंजे सिंधी भाउ खे भरपूर सपोर्ट कंदा, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट कंदा, त जीअं तव्हांजी हौसला अफ़ज़ाई सां मां पंहिंजे चैनल खे मुसलसल हलाईंदो रहां ऐं मुख़्तलिफ़ व्लॉग्स वग़ैरह तव्हांजे लाइ ठाहींदो रहां। त अॼु मूं तव्हांखे ॿुधायो त हिते वॾी बरसाति पई आहे, अॼु थधि बि जाम थी पई आहे। इन जे करे मूं टोपी पाती आहे। फ़ारसी में हिन खे चवंदा आहिनि कुलाह यानी टोप वग़ैरह, टोपी वग़ैरह। हर टोपी जे क़िस्म खे हिते कुलाह चवंदा आहिनि। हीअ असांजी यूनिवर्सिटी आहे, हिते असां पढ़ण आया आहियूं। हे यूनिवर्सिटी जो मथियों एरियो आहे, मथियों एरियो आहे। ही मथियों एरियो आहे। हिते हर स्टूडेंट जा कमरा आहिनि। हाणे ही कुझु अधु हिसो क्लासूं आहिनि यानी क्लासिस थींदियूं आहिनि ऐं अधु हिसे में तालिब इल्म सुम्हंदा आहिनि, आराम कंदा आहिनि। मुंहिंजो बि हिन मंज़िल में ॿी मंज़िल ते मुंहिंजो कमरो आहे जंहिंमें असां रहंदा आहियूं। ही झंडा हिननि हया आहिनि छो जो ईरान में हिकिड़ो त्योहार आहे यानी हिकिड़ी ईरानी रस्म आहे। 22 बहमन हिननि जो ईरानियुनि जो महीनो आहे जंहिंमें ईरानी इनकलाब आयो हो। आगा ख़ुमैनी साहब जेको आहे सो इनकलाब आंदो हुयो, त उन सिलसिले में हिननि झंडा हया आहिनि ऐं उन ॾींहं ते ही बाक़ाइदा ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। पर हिन चकर इतफ़ाक़ इहो थियो आहे जो बरसाति बि पई आहे ऐं हिननि जा ख़ुशी जा ॾींहं बि हलनि पिया था। पर अञा ॾींहं आहिनि, तक़रीबन 10 ॾींहं आहिनि ही पंहिंजी ख़ुशी पिया मल्हाईंदा। ही क्लासूं आहिनि। हिननि क्लासुनि में तालिब इल्म स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि। हर कंहिं तालिब इल्म जी अलॻि अलॻि सब्जेक्ट ते क्लास आहे। ही भाऊ हिते वर्जिश करे रहियो आहे। हिते तव्हां ॾिसंदा त सावक वग़ैरह बि आहे ऐं यानी हिते कोशिशि कंदा आहिनि त सावक हूंदी आहे उनजी पूरी कोशिशि कंदा आहिनि त जिथे किथे असां सावक भली थोरी हुजे पर सावक हुजे ज़रूरु, त ही कोशिशि कंदा आहिनि त सावक वग़ैरह जिथे किथे लॻाइजे। ही क्लासूं आहिनि। ईअं ई हिते तव्हां ॾिसंदव त हाणे ॾिसो न, राति खां वठी हिते बरसाति हली आहे, बर्फ़बारी थी रही आहे हल्की फुल्की। पर इनशा जेॾी महिल मींहुं जॾहिं सफ़ा बंदि थी वेंदो त मां तव्हांखे ॿाहिरि निकिरी ॾेखारींदुमि त तव्हां ॾिसंदा त हिते एॾो सुठो निज़ाम आहे सफ़ाई जो। तव्हां भली केतिरा ॾींहं बि भली बरसाति हले, बारिश हले, पर रोड रस्तनि ते पाणी जमा न हूंदो, पाणी भरियलु न हूंदो त जीअं पब्लिक खे, जेके आवाम आहे उन्हनि खे का तकलीफ़ न थिए। हाणे हलो त तव्हांखे थोरो हेठां जो नज़ारो करायां, इंशाल्लाह तव्हांखे उहो बि पसंदि ईंदो।
हिननि असांजी सहूलियत जे लाइ असांखे हिते लिफ्ट मुयसरु कई आहे त जीअं हर स्टूडेंट आराम सां हिते अची वञी सघे। लिफ्ट हेठि वियल हुई, हींअर मूं मथे घुरायो आहे। असां लिफ्ट में अची विया आहियूं। हींअर असां लिफ्ट में आया आहियूं। बहितरीनु सहूलियत आहे। हिननि ईरानियुनि असांखे माना कोशिशि कई आहे त हिते जेको पढ़णु अचे उनखे कंहिं हिसाब सां तकलीफ़ न हुजे। हींअर असां पहुची विया आहियूं हेठि मंज़िल ते। खुली वई आहे। ही ईरानी झंडा हिननि हया आहिनि, छो जो मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि जो हिकिड़ो त्योहारु आहे, हिकिड़ो ॾिहाड़ो आहे, ही मल्हाईंदा आहिनि 22 बहमन ते, जीअं तव्हां बैनर ॾिसंदा हूंदव। ही ॾिसो, जीअं मथे हिननि बाग़ीचो हयो आहे, हिते बि हिननि बाग़ीचो हयो आहे। ही सॼी राति मींहुं पियो आहे त इन जे करे फ़र्श आलो आहे। ही असांजूं क्लासूं आहिनि। हिननि क्लासुनि में असां पढ़ंदा आहियूं। ही क्लास आहे असांजी। ही सभु क्लासूं आहिनि। हिन पासे क्लासूं आहिनि ऐं हिन पासे कमरा आहिनि। हींअर सुबुह जो टाइम आहे त ऐं सीउ आहे, इन जे करे स्टूडेंट्स आराम में आहिनि। ही साम्हूं ATM मशीन आहे। तालिब इल्म खे जॾहिं ज़रूरत हूंदी आहे पैसनि वग़ैरह जी त पोइ कार्ड हिन में लॻाए ऐं पैसा कढंदा आहिनि। तव्हांखे ॾेखारियां थो वेझो हली करे। यानी हिननि ATM मशीन हिते रखी छॾी आहे त जीअं तालिब इल्म ॿाहिरि वञण जी ज़रूरत महसूसु न करे, बल्कि हितां खां ई कार्ड पंहिंजो विझी ऐं ही ATM मशीन कार्ड पंहिंजो विझी ऐं पैसा कढनि।